ओम शांति। अॼु जी मुरली तारीख़ 28/1/2024। अॼु अव्यक्त बाबदादा जो रिवाइज़ कोर्स 28/11/97 जा रिवाइज़ महावाक्य आहिनि। बेहद जी सेवा जो साधना रूहानी पर्सनैलिटी द्वारा नज़र खां निहाल करणु। अॼु बाबदादा पंहिंजे अनेक कल्प जी मिलन मल्हाइण वारी लाडले सिकी लधे ॿारनि सां वरी खां मिलन मल्हाइणा आहिनि। अव्यक्त मिलन त सदा मल्हाईंदा ई आहियूं, लेकिन अव्यक्त सां व्यक्त रूप में मिलन मल्हाइण लाइ सभी ॿार भारत व विदेश सां वरी खां पंहिंजे घर पहुची विया आहिनि। बाबदादा ॾिसनि था कि चारों ओर ॿार पंहिंजे पंहिंजे स्थान ते बि मिलन मल्हाइनि था। ये मिलन रूहानी अलौकिक मिलन आहिनि। हिन मिलन में बाप दादा ऐं ॿारनि जे स्नेह जो साकार स्वरूप आहे। बाप दादा ऐं ॿारनि जे स्नेह जो साकार स्वरूप आहे। अॼु बाप दादा पंहिंजे ॿारनि जी रूहानी पर्सनैलिटी खे ॾिसनि पिया। हर हिकु ॿार जी रूहानी पर्सनैलिटी केतिरी श्रेष्ठ आहे। अहिड़ी रूहानी पर्सनैलिटी सॼे कल्प में ॿियो कंहिंजी बि न आहे। श्री जी तव्हां सभिनि जी पर्सनैलिटी ठाहिण वारो ऊचे ते ऊचो बाप आहे। तव्हां बि पंहिंजी रूहानी पर्सनैलिटी खे ॼाणंदा आहियो न। बाबा प्रश्न था पुछनि, ॼाणंदा आहियो? सभिनि खां वॾी पर्सनैलिटी आहे स्वप्न व संकल्प में बि संपूर्ण प्योरिटी जी पर्सनैलिटी। संकल्प ऐं स्वप्न में बि संपूर्ण प्योरिटी जी पर्सनैलिटी नंबरवार आहे, लेकिन पोइ बि विश्व जी सर्व आत्माउनि खां श्रेष्ठ आहियो। त बाप दादा हर हिक जे मस्तक सां पर्सनैलिटी जी झलक ॾिसनि पिया। बाप दादा हर हिक जे मस्तक सां पर्सनैलिटी जी झलक ॾिसनि पिया। संकल्प व स्वप्न में बि संपूर्ण प्योरिटी जी पर्सनैलिटी हुजणी खपे। असांजी प्योरिटी सां गॾु गॾु सभिनि जे चहिरे ऐं चलन में रूहानीअ जी बि पर्सनैलिटी हुजणी खपे। संकल्प स्वप्न असांजो चहिरो चलन ऐं पर्सनैलिटी छा हूंदी आहे? जो खज़ाननि सां संपन्न हूंदा आहिनि हुननि जी बि पर्सनैलिटी हूंदी आहे। लेकिन केतिरी बि वॾे संपन्न आत्मायूं हुजनि, असांजे अॻियां उहे संपन्न आत्मायूं बि कुझु न आहिनि। श्री उहे बि अविनाशी सुख शांति जे खज़ाने सां ख़ाली आहिनि। भई सभिनि जी आत्मा त हिन समय ख़ाली आहे न। आत्मा में त कोई गुण, कोई शक्ति, कोई ज्ञान न आहे। तॾहिं त आध्यात्मिक ज्ञान न आहे। तॾहिं त ॾिसो सभु वॾा माण्हू बि मंदर गुरुद्वारे टिकाणनि में भटकंदा रहंदा आहिनि। उन्हनि सां त उहे बि ख़ाली आहिनि। भॻवान खां उहे बि कुझु घुरनि था। असां वटि जो संपत्ति आहे हुनजे अॻे अरब खरबपति बि बाप सां सुख शांति मांगण वारा आहिनि। ऐं तव्हां सदा अविनाशी खज़ाने सां भरपूर आहियो। उहे खज़ाना अॼु आहिनि, कल्ह न आहिनि। दुनिया में जेको धन संपत्ति आहे, लेकिन असांजो खज़ानो न कोई लूटे सघंदो आहे, न कोई आत्मा खज़ाने खे हिलाए सघंदी आहे। अखंड खज़ानो अथाह सुख शांति ख़ुशी आहे न असांजे जीवन में। अहिड़ी पर्सनैलिटी वारा तव्हां ॿार आहियो न। सभिनि खां ऊचे ते ऊची पर्सनैलिटी वारा पोइ बि आत्माउनि द्वारा आहे। सभिनि खां ऊच ते ऊच पर्सनैलिटी वारा वो बि आत्माउनि द्वारा, अविनाशी धन द्वारा, अविनाशी ऑक्यूपेशन द्वारा पर्सनैलिटी ठहींदी व कहलाए बि आहे। लेकिन असांखे ऊच ते ऊच परमात्मा का श्रेष्ठ पर्सनैलिटी वारो असांखे केरु ठातो अथई? ऊच ते ऊच बाबा। ऐं उहा बि सभिनि खां वॾी पर्सनैलिटी कहिड़ी हूंदी आहे? प्योरिटी जी पर्सनैलिटी। हुन में बि प्योरिटी में बि सभिनि खां ऊच प्योरिटी आहे असांजे संकल्प ऐं स्वप्न बि शुद्ध, सदा पवित्र। कोई बि अपवित्रता असांजे संकल्प ऐं स्वप्न में बि न हुजे। अपवित्रता जी अविद्या थी वञे त पंहिंजे ऊची पर्सनैलिटी जो रूहानी नशो रहंदो आहे। अपवित्रता जी अविद्या थी वञे, विस्मृति जी अविद्या थी वञे। ये असां कॾहिं भूलो ई न
कि मां केरु आहियां। मां आत्मा परमात्मा जी संतान, मां आत्मा विश्व कल्याणकारी पिता जी संतान, मास्टर विश्व कल्याणकारी, मां पवित्रता जी सागर जी संतान, मास्टर पवित्रता जो स्वरूप सागर। बाबा सागर असां स्वरूप आहियूं। त ये असां कॾहिं भुलिजो ई न। असांखे अपवित्रता थी अविद्या थी वञे। इहे ई त सची सची वैष्णव केरु थींदा आहिनि, इहे ई त आहिनि न। त पंहिंजी ऊची पर्सनैलिटी जो रूहानी नशो रहंदो आहे त हथु हिलायो। बाप दादा खे एतिरी श्रेष्ठ पर्सनैलिटी वारा ॿार ॾिसी केतिरी ख़ुशी थींदी आहे। असांखे बि थींदी आहे न। बाबा पुछनि था तव्हांखे बि थींदी आहे। बाप दादा ॿारनि जी अहिड़ी श्रेष्ठता खे ॾिसी छा गीत ॻाईंदा आहिनि ॼाणंदा आहियो? तव्हां बि ॻाईंदा आहियो, बाप बि ॻाईंदा आहिनि। बाप जो गीत ॿुधाए में ॾींदो आहे या टेप जो गीत ॿुधाए में ॾींदो आहे? बाप दादा जी टेप न्यारी हूंदी आहे, ऑटोमेटिक आहे, हलाइण जी महिनत न करणी पवंदी आहे। ऐं दिलि जो गीत दिलि वारा ई ॿुधाए सघंदा आहिनि, सिर्फ़ु कन वारा न, दिलि वारा। जेका दिलि में गीत वॼंदा था न, उहो दिलि वारा ई ॿुधाए सघंदा आहिनि। त सभई दिलि वारा आहियो न। दिलि वालो मंदर में असांजो चित्र आहे न। सभिनि पंहिंजो चित्र ॾिठो आहे। बाप दादा त सदा ॿारनि जे चित्र ऐं चरित्र ॾिसंदा रहंदा आहिनि। बाप दादा त सदा पंहिंजे ॿारनि जा चित्र ऐं चरित्र ॾिसंदा रहंदा आहिनि। मुंहिंजो कहिड़ो कहिड़ो ॿारु छा छा थो करे। बाबा सदा पंहिंजे ॿारनि खे, भले कोई ॿारु लाइक़ु बि न हुजे त बि उन्हनि खे बाबा लाइक़ु ठाहिण लाइ उन्हनि खे ॾिसणो त पवंदो न। त ॾिसो बाबा जो केॾा सारा ॿार आहिनि। बाबा चवनि था बाप दादा त सदा ॿारनि जा चित्र ऐं चरित्र ॾिसंदा रहंदा आहिनि। त अॼु पर्सनैलिटी खे ॾिसनि पिया। सदा इहे पर्सनैलिटी स्मृति में इमर्ज रहे। आहे ई न, आहे ई न, आहे ॾिखाए में ॾिए थी, स्मृति में इमर्ज रहे। त ये स्मृति में इमर्ज रहे, ॾिखाए में ॾिए, अनुभव में अचे कि हा ये केॾी पवित्र शुद्ध आत्मा आहे। वॾे वॾे माण्हुनि खे बि असांजे अॻियां ख़ुदि खे कंगाल सम्झनि। अलाए असांखे त ॾियणो आहे, मतिलबु उन्हनि खे माण्हू चवंदा आहिनि न, कॾहिं कॾहिं कंहिं दृष्टि सां ॾिसंदा आहिनि, अरे इहे केरु आहिनि। लेकिन असांजी रूहानी आत्मिक स्थिति एॾी ऊची हुजणी खपे कि साम्हूं वारो वॾो वॾो माण्हू बि असां सां गॾु मिले त चए कि हा इहे ऊचा आहिनि। सदा अहिड़ी पर्सनैलिटी में रहण वारनि जी निशानी छा हूंदी आहे? जंहिं निशानी सां सम्झी वञूं कि पंहिंजी पर्सनैलिटी में आहिनि। अगरि इहे रूहानी पर्सनैलिटी इमर्ज रहंदी आहे त उन्हनि जे नैन, उन्हनि जा चहिरा, उन्हनि जी चलन, उन्हनि जो संकल्प संबंध सभु प्रसन्नता वारा हूंदा आहिनि। अगरि असां में इहे रूहानी पर्सनैलिटी इमर्ज रूप में आहे त असांजा नैन, असांजो चहिरो, असांजा चलन, असांजी संकल्प, असांजो संबंध, कंहिंसां बि असां मिलंदासीं सभु प्रसन्नता वारो हूंदो। चेक करो, सदा असांजे नैननि द्वारा प्रसन्नता जो अनुभव थींदो आहे कि असां कंहिंखे बि ॾिसूं त असां द्वारा उन्हनि खे बि प्रसन्नता थिए। असांजे चहिरे द्वारा, असांजे चहिरे द्वारा ॿियनि खे प्रसन्नता थींदी आहे। असांजे चलन ऐं संकल्प ऐं संबंध सभु प्रसन्नता वारा थींदा आहिनि। असांजा नैन, असांजो चहिरो, असांजो चलन, असांजो संकल्प, असांजो संबंध सभु प्रसन्नता वारा। सदा प्रसन्नता, प्रश्नचित न, प्रसन्नचित। अगरि प्रश्नचित आहियूं त चलन बि पर्सनैलिटी वारी न हूंदी। अगरि असांजे मन में प्रश्न हूंदो न त असांजे नैननि में उहा रूहानियत न नज़र ईंदी, उहा चहिरे में उहा रूहानियत न नज़र ईंदी, असांजे चलन संकल्प संबंध में उहा रूहानियत न नज़र ईंदी।
त कोई बि प्रकार जो प्रश्न न हुजे, सदा सर्व सभु सुठा आहिनि, सभिनि जो ई कल्याण थिए, सदा सभु सुठा आहिनि ऐं सर्व जो ई कल्याण थिए। बाबा चवनि था अगरि प्रश्न चिता आहियूं त चलन बि पर्सनैलिटी वारी न, चहिरो बि प्रसन्नता जी झलक न, कुझु बि हो थी वञे पर्सनैलिटी वारे जी प्रसन्नता छिपी न सघंदी आहे। कोई बि नेगेटिव कंहिंखे बि ॾिसूं, कंहिंजे बि संबंध संपर्क में अचूं, कोई बि नेगेटिव ॻाल्हि न हुजणी खपे। पर्सनैलिटी वारे जी प्रसन्नता छिपी न सघंदी आहे, मर्ज न थी सघंदी आहे। प्रसन्नचित आत्मा, कोई कहिड़ी बि आत्मा परेशान हुजे, शांत हुजे, उन्हनि खे पंहिंजी प्रसन्नता जी नज़र सां प्रसन्न करे ॾींदी। जो बाप जो गायन आहे, नज़र सां निहाल करण वारा, उहो सिर्फ़ु बाप जो ई न आहे, असांजो बि गायन आहे न। ॿियो हाणे समय प्रमाण जेतिरो समय समीप अचे थो, उहा नज़र सां निहाल करण जी सेवा करण जो समय ईंदो। 7 ॾींहंनि जो कोर्स न थींदो, हिकु नज़र सां प्रसन्नता थी वेंदी। दिलि जी आश तव्हां द्वारा पूर्ण थी वेंदी, उन्हनि जी दिलि जी आश असां द्वारा पूर्ण थी वेंदी। त सभी छा सम्झंदा आहियो? आदि सेवा जा रतन छा सम्झंदा आहिनि? अहिड़ी सेवा करे सघंदा आहियो कि असां द्वारा उन्हनि जी दिलि जी आश पूरी थी वञे। हाणे ॾिसो, तव्हां माण्हू 40 वर्ष सेवा जी या ज़्यादा बि कई, कोई जो 1-2 साल घटि बि हूंदो, कंहिंजो ज़्यादा बि हूंदो। हाणे तव्हां माण्हुनि पंहिंजे साथियुनि खे इहा सेवा ॾेखारी ऐं निमित बि ठाहियो। हाणे असां पंहिंजी सेवा हाणे तव्हां ॿारनि पंहिंजे साथियुनि खे इहा सेवा सिखाए छॾी ऐं निमित बि ठाहे छॾियो। हाणे तव्हां छा कंदव? उहा सेवा त उहो बि करनि था, तव्हां आदि रतन आहियो त न्यारा प्यारी सेवा कंदव न। हाणे पोइ उत्सव मल्हाईंदव कि नज़र सां निहाल केतिरा कया, 9 लखनि में केतिरा ठाहिया। अॻियां त 33 करोड़ बि, 9 लख त हुनजे अॻियां कुझु बि न आहे। अॻियां त 33 करोड़ बि आहिनि। बीज त हितां ई पइणो आहे न। त ॾिसंदासीं कि आदि सेवा जा रतन हाणे छा कमाल ॾेखारींदा। इहे कमाल त ॾेखारी, सेवा केंद्र ठाहिया, सुठा प्रोग्राम कया, हुननि जी त पदम गुणा मुबारक हुजे। 2 प्रकार जा ॿार आहिनि, जो पहिरों वारा आहिनि उहे त स्थापना जे निमित्त, तव्हां माण्हुनि विशेष सेवा जे आदि जा ॿार आहियो। इहे दादियूं आहिनि जड़ स्थापना वारा, तव्हां सभु सेवा जा आदि रतन आहियो। पहिरियों तना त मज़बूत हूंदो आहे न, तना ते ई सभु आधार हूंदो आहे, तना सां ई सभु शाखायूं निकिरंदियूं आहिनि। जड़ वारा त सूक्ष्म में शक्ति ॾींदा आहिनि, लेकिन जो प्रैक्टिकल में हूंदा आहिनि, ॾेखारे में ॾींदा आहिनि, उहे तना ॾेखारे में ॾींदा आहिनि। त दादियूं हाणे गुप्त थी वियूं, सकाश ॾियण वारियूं। ऐं प्रैक्टिकल स्टेज में अचण वारा तव्हां निमित आहियो। सम्मान समारोह में आई हुई वॾी भेणनि सां बाप दादा हथ उठवाई, इन करे बाप दादा कमु था ॾियनि। समारोह त ॾाढो सुठो मल्हायो, बाप दादा सभु ॾिठईं, सजी हुई मूर्तियुनि खे ॾिठईं। हुन समय तव्हां माण्हुनि खे बि इहे ई रूहानी अनुभव थियो हूंदो कि सभु चैतन्य मूर्तियूं आहियूं। ईअं ई लॻे पियो जीअं सजी सजाई मूर्तियूं मंदिरनि में शांतिवन, मंदिरनि खां शांतिवन में पहुची वियूं। त बाप दादा हाणे ॿारनि सां चाहींदा आहिनि कि हाणे फास्ट सेवा शुरू करो। जो थियो उहो ॾाढो सुठो। हाणे समय प्रमाण ॿियनि खे ज़्यादा वाणी जो चांस ॾियो। हाणे ॿियनि खे माइक ठाहियो, तव्हां माइक ठही सकाश ॾियो, तव्हांजी सकाश ऐं उन्हनि जी वाणी इहा डबल कमु कंदी, तॾहिं ई त 9 लख तयारु थींदा न। हाणे तव्हां सभी चाहे फंक्शन में वेठा आहियो या ॿिया बि महारथी आहिनि, जो महारथियुनि जी हाणे सेवा आहे उहा सर्व खे सकाश ॾियण जी आहे। बेहद जी सेवा जे मैदान में अचिणो आहे। जॾहिं बाप दादा अव्यक्त वतन हिकु स्थान ते वेठी चारों ओर विश्व जे ॿारनि जी पालना करे सघंदा आहिनि, करनि था, त छा तव्हां हिकु स्थान ते वेही करे बाप समान बेहद जी सेवा न करे सघंदा आहियो?
आदि रतन अर्थात फॉलो फादर बेहद में सकाश ॾियो। कई ॿार पंहिंजे खां पुछंदा आहिनि ऐं आपस में बि पुछंदा आहिनि कि बेहद जो वैराग्य कीअं ईंदो। ॾिखाई त ॾींदो न आहे, लेकिन बेहद जी सेवा में पंहिंजे खे बिज़ी रखो त बेहद जो वैराग्य स्वतः अची वेंदो। बेहद जी सेवा में बिज़ी रहण सां बेहद जो वैराग्य स्वतः ईंदो। छो जो इहे सकाश ॾियण जी सेवा निरंतर करे सघंदा आहियूं। इन में तबियत जी ॻाल्हि न आहे, समय जी ॻाल्हि न आहे, इहा सहज थी वेंदी आहे। ॾींहुं राति हिन बेहद जी सेवा में लॻी सघंदा आहियो न। जीअं ब्रह्मा बाप खे ॾिठो, राति जो बि कीअं अखियूं खोले बेहद जी सकाश ॾियण जी सेवा थींदी रही, त हीअ बेहद जी सेवा एतिरी बिज़ी करे ॾींदी जो बेहद जो वैराग्य स्वतः ई दिलि सां ईंदो। प्रोग्राम न ठाहिणो पवंदो, ईअं करूं ईअं प्लान त ठाहींदा ई आहे, लेकिन बिज़ी बेहद जी सेवा में रहणो आहे। हीअ सभिनि खां सहज साधना बाबा चवनि था। ये सभिनि खां सहज साधना बेहद जी वैरागी जो। छो जॾहिं बेहद खे सकाश ॾींदासीं त नज़दीक वारनि खे ऑटोमेटिकली सकाश मिलंदो। ये बेहद जी सकाश ॾियण सां वायुमंडल ऑटोमेटिकली ठहींदो आहे। हाणे इहे न सोचो कि एतिरे सेंटर जी ज़िम्मेवारी व जोन जी ज़िम्मेवारी तव्हां सभिनि खे स्टेट जा राजा ठहिणो आहे या विश्व जो राजा ठहिणो आहे। छा ठहिणो आहे? विश्व जो ठहिणो आहे न। आदि रतन आहियो त विश्व खे सकाश ॾियण वारा आहियो। अगरि 20 सेंटर 30 सेंटर या 250 सेंटर या जोन इहा बुद्धि में रहंदो त इहे बि तने जो कमु न आहे। इहे त टालियूं बि करे सघंदियूं आहिनि। तव्हां त तना आहियो न, तना सां सभिनि खे सकाश पहुचंदी आहे। तव्हां सभी बि इहे सोचंदा आहियो कि बेहद जो वैराग्य अचिणो खपे। इहे त ॾाढो सुठो आहे। हाणे विनाश थी वेंदो, लेकिन 9 लख जी तयारी न कई आहे त सत्युग जे आदि में अचण वारी संख्या ई तयारु न आहे ऐं विनाश थी वञे त केरु ईंदो? छा 2-3 हज़ार जो ते राज्य कंदव, 4-5 लख ते राज्य कंदव। इन करे हाणे बेहद जी सेवा जो पाठ आरंभ करो। पांडव छा सम्झंदा आहिनि? बाबा चवनि था बेहद जी सेवा कंदव न। पांडव तयारु आहिनि। हाणे इहा हद जी ॻाल्हियूं बेहद में वञण सां सभु छुटिजी वेंदियूं। छुटाइणो न पवंदो, छुटाइण सां न छुटंदियूं। बेहद जी सकाश सां परिवर्तन थियणु फास्ट सेवा जो रिज़ल्ट आहे। बाप दादा ॼाणंदा आहिनि कि नाज़ुक परिस्थिति में निमित ठहियल हुई आत्माउनि जी सेवा जो प्रत्यक्ष प्रमाण ॾिननि, लेकिन तव्हां सभी जो फाउंडेशन व सेकंड जे परिवर्तन जो मूल अनुभव इहो ई आहे कि ब्रह्मा बाप खे ॾिठो ऐं ब्रह्मांड ठही आहे। तव्हां सभिनि जो फाउंडेशन व सेकंड जे परिवर्तन जो मूल अनुभव इहो ई आहे कि ब्रह्मा बाप खे ॾिठो ऐं ब्रह्मांड ठही आहे। सेवा जो वरदान मिलियो, सेवा में लॻी वियासीं। बाप दादा सभिनि जे अनुभव बि ॿुधाई, सुठा अनुभव ॿुधाई त जीअं तव्हां माण्हुनि जो अनुभव आहे ब्रह्मा बाप खे ॾिठो ऐं सोचण बि न पियो, सहन करण जो अनुभव बि न थियो कि सहन था करूं, वॾी ॻाल्हि न लॻी। हाणे हर श्रेष्ठ ब्राह्मण आत्मा खे ॾिसी ॿिया आत्मा भी ब्राह्मणनि में ब्रह्मा बाप खे ॾिसनि। कल्ह बि बाबा चई न असांखे हाणे ब्रह्मा बाप समान, मतिलबु हुननि जा जेका बि चरित्र आहिनि, जेकी बि ॻाल्हियूं आहिनि, उहा सैम्पल मतिलबु प्रैक्टिकल में ठहिणो आहे। कल्ह डबल लाइट सिटी वारो इहा आहे सेवा जो फास्ट साधन। छा ब्रह्मा बाप पाण खे कोर्स कराई? कोर्स त पुठियां कई, लेकिन ॾिठो ऐं थी वियो। त जीअं ब्रह्मा बाप में बाप समायल हुयो, इन में महिनत न लॻी, ईअं ई तव्हां सभी बि बाप दादा खे पंहिंजे में समाईंदे हुए नज़र सां निहाल करो त तव्हां सभिनि जो अनुभव आहे, अनुभवी आहियो न, ॾिठो ऐं फिदा थी वियो। जीअं सभी सोचंदा आहिनि न ट्रेनिंग वठंदा आहियूं, ट्रायल ते ईंदा आहियूं, पोइ कोई हली वेंदो आहे, कोई रहिजी वेंदो आहे। एतिरी महिनत तव्हां कई,
ट्रेनिंग एतिरी महिनत तव्हां कई, ट्रेनिंग कयो, ट्रायल ते रहियो, बसि आया ऐं खोइजी वियो। अहिड़ी सेवा जॾहिं हिकु ब्रह्मा बाप कई त तव्हां एतिरा ब्रह्मण आत्मायूं न करे सघंदा आहियूं। असांजी पर्सनैलिटी पंहिंजो ठाहे छॾियो हुनखे, असांजी पर्सनैलिटी ॾिसंदे ई उहा बाबा जो ठही वञे। ब्रह्मा बाप जी बि पर्सनैलिटी हुई, चाहे सूरज जी चाहे सीरज जी, लेकिन पर्सनैलिटी हुई, तॾहिं त आकर्षित थियासीं न। त फॉलो फादर करो। जॾहिं बाप आदि पाण खे आदि में निमित ठातईं त आदि जा आहियो न, सेवा जे निमित व स्थापना जे फाउंडेशन उन्हनि जी अंत ताईं सेवा में रहणो ई आहे। सेवा जे निमित व स्थापना जे फाउंडेशन उन्हनि खे अंत ताईं सेवा में रहणो ई आहे। तबियत जे कारण शरीर सां चकर न लॻाए सघंदा आहियो, लेकिन मन सां त लॻाए सघंदा आहियो। उन में त कोई ख़र्चो न आहे, वीज़ा वठण जी बि ज़रूरत न आहे, भागदौड़ जी बि ज़रूरत न आहे, लेटे लेटे बि करे सघंदा आहियो। छा सम्झंदा आहियो? हाणे अहिड़ो कोई प्लान ठाहियो, नयो पाठ शुरू करो। हाणे हिकु फंक्शन त मनाए वरितो न, जो सेवा जी कई उनजो प्रत्यक्ष फल मिली वियो। हाणे नई सेवा करो। अच्छा, बाप दादा सिर्फ़ु साम्हूं वारनि खे नथा चवनि, बाबा सभिनि ॿारनि खे चवनि था। विदेश में बि जो ॿुधनि था उन्हनि खे बि चवनि था, जिते बि ॿुधनि था, चाहे शांतिवन में, चाहे पांडवन, चाहे विदेश, चाहे किथे बि, हुते बाप दादा सभिनि जे लाइ चवनि था। हाणे बेहद जी सेवाधारी ठहो, समय बेहद जी सेवा में लॻायो। बेहद जी सेवा में समय लॻाइण सां समस्या सहज ई भॼी वेंदी, छो जी चाहे अज्ञानी आत्मा चाहे ब्रह्मण आत्मायूं। लेकिन अगरि समस्या में समय लॻाईंदा उहो ॿिए जो समय वठंदा त सिधा कि उहो कमज़ोर आत्मायूं आहिनि, पंहिंजी शक्ति न आहे। जेके शक्ति न आहे, पांव लंगड़ो हुजे ऐं हुनखे तव्हां चओ दौड़ लॻायो त लॻाईंदो या किरी पवंदो। त समस्या जे वश आत्मायूं चाहे ब्रह्मण बि आहिनि, लेकिन कमज़ोर आहिनि, शक्ति न आहे। त उहे छा किथां शक्ति वठंदियूं? त समस्या जे वश आत्मायूं चाहे ब्रह्मण बि आहिनि, लेकिन कमज़ोर आहिनि, शक्ति न आहे, त उहे किथां शक्ति वठंदियूं? बाप सां डायरेक्ट शक्ति वठी नथा सघनि, छो जी कमज़ोर आत्मायूं। त छा कंदा? कमज़ोर आत्माउनि खे ॿिया कोई ब्लड ॾेई करे ताक़त ॾींदो आहे न। जॾहिं ब्लड ख़ुदि न ठहींदो आहे बॉडी में त ॿियनि खां वठिणो पवंदो आहे। कोई शक्तिशाली इंजेक्शन ॾेई करे ताक़त में लाहींदा आहिनि। त तव्हां सभिनि में शक्तियूं आहिनि न, त शक्ति जो सहयोग ॾियो, गुणनि जो सहयोग ॾियो। कंहिंखे कंहिंसां कंहिं में अवगुण ॾिसी करे उन्हनि सां परे न थियो, उन्हनि सां नफ़रत न करो। उन्हनि में आहे ई न त पाण सहयोग ॾियो। पहिरियों बि चयो न, दाता ठहो। उहे असमर्थ आहिनि, उन्हनि खे समृद्धि ॾियो, गुणनि ऐं शक्तियुनि जो सहयोग ॾियो। गुणनि ऐं शक्तियुनि जो सहयोग ॾियण सां असांखे दुआयूं मिलंदियूं। दुआयूं लिफ्ट खां बि तेज़ रॉकेट आहिनि। असांजे पुरुषार्थ में समय बि ॾियणु न पवंदो, दुआयुनि जे रॉकेट सां सदा उड़ंदा रहंदासीं। पुरुषार्थ जी महिनत जे बजाए संगम जे प्रालब्ध जो अनुभव कंदा। दुआयूं वठणु इहे सिखो ऐं सिखायो। पंहिंजो नेचुरल अटेंशन ऐं दुआयूं, अटेंशन में टेंशन मिक्स न हुजिणो खपे, नेचुरल हुजिणो खपे। नॉलेज जो दर्पण सदा साम्हूं आहे ई, उन में स्वतः सहज पंहिंजो चित्र ॾेखारे में ॾींदो ई रहंदो आहे। इन करे चयो कि पर्सनैलिटी जी निशानी आहे प्रसन्नता। इहे छो, छा, कीअं, इहे जी भाषा हाणे समाप्त करो। दुआयूं ॾियो, दुआयूं वठो ऐं ॾियणु सिखो। प्रसन्न रहणु ऐं प्रसन्न करणु सिखो। इहा आहे ई दुआयूं ॾियणु ऐं दुआयूं वठणु। कहिड़ो बि हुजे, असांजे दिलि सां हर आत्मा जे प्रति हर समय दुआयूं निकिरनि, सभिनि जो भलो थिए, सभी सुठा आहिनि।
इन खे भी इन जो बि कल्याण थिए, इन जी बि बुद्धि शांति थिए। ये अहिड़ो आहे, ये वेड़ो आहे, ईअं न, सभु सुठा आहिनि। ये थी सघंदो आहे? बाबा चवनि था दुआयूं ॾियणु ईंदियूं आहिनि, वठण त ईंदियूं आहिनि, ॾियण बि ईंदियूं आहिनि, वठण न त ॾींदव कीअं? ॾियो ऐं वठो, ईअं न करो, ईअं करे न मां करां। छा करिणो आहे? कोई कहिड़ो बि आहे, असांखे छा चइणो आहे? सभी सुठा आहिनि, सभी सुठा थी वेंदा, सभिनि जो ई कल्याण थी वञे। ब्रह्मा बाप जो सदा स्लोगन रहियो न, ब्रह्मा बाप बार बार यादि दिलाईंदा रहिया, जो कर्म मां कंदमि मूंखे ॾिसी ॿिया कंदा, जॾहिं ॿिया कंदा तॾहिं मां करां। इहे स्लोगन त न चई, जो मां कंदमि मूंखे ॾिसी ॿिया कंदा, न त स्लोगन चेंज करे ॾियो। जगतअंबा जो विशेष स्लोगन छा रहियो? हुकुम ई हुकुम हलाए थो, उहो हलाए थो, असां निमित ठही हलूं था। ॿई स्लोगन सदा यादि रखो। इमर्ज आहिनि, आहे ई ॿुधो आहे, यादि त रहंदो आहे न, कर्म में ॾेखारे में ॾे। बाबा चवनि था त छा कंदव? दुआयूं ॾींदव, दुआयूं वठंदव, दुआयूं ॾींदव, दुआयूं वठंदव। की ग्लानी कंदव, फील कंदव ये अहिड़ो आहे, ये वेड़ो आहे, न, हुनखे दुआयूं ॾियो। कमज़ोर आहे, वशीभूत आहे, भाषाऊं संकल्प बदिली करो, इहे बि सुठो थी वेंदो, सभु सुठा थी वेंदा। इहे संकल्प मात्र बि न हुजे, इहे बदिले न, मां बदिलां, इहे बदिले न, मां बदिलां, मां पंहिंजी दृष्टि खे बदिली छॾां। ॿिया ॻाल्हियुनि में त मां में ईंदा आहियो, लेकिन जंहिं ॻाल्हि में मां अचिणो खपे हुन में ॿियो करे त करो। इहे छा? सुठो कमु हूंदो त चईंदा मां, ऐं अहिड़ो कोई कमु हूंदो त चईंदा इन्हनि कयो, इन्हनि चयो। उल्टो थी वियो न। कोई छा बि कंदो आहे, मूंखे छा करिणो आहे, मूंखे छा सोचिणो आहे, मूंखे छा चइणो आहे, इन में मापन लाहियो। कोई सॼो ॾींहुं मोबाइल थो ॾिसे, कमु नथो करे, ॿारनि खे सुठी रीति नथो संभाले, मूंखे छा करिणो आहे, उहो मूंखे नज़र अचे ईअं फालतू कमु कनि, मूंखे छा करिणो आहे? हुनखे दुआयूं ॾियणियूं आहिनि। मूंखे छा सोचिणो आहे? हुनखे हुनजो बि कल्याण थिए। मूंखे छा चइणो आहे? तव्हां ॾाढो सुठा आहियो, तव्हांजो बि कल्याण थिए। बॉडी कॉन्शियस वारो मां न हुजे, सेवा जो मां हुजे, कि सेवा में मां पहिरियों अचां, त ईअं ई श्रेष्ठ वाइब्रेशन फैलायो। हाणे वाणी कम कंदी आहे, दिलि जो सहयोग, दिलि जा वाइब्रेशन ॾाढा जल्दी कमु करे सघंदा आहिनि। हाणे 1 मिंट में सभी पंहिंजी साइलेंस जी शक्ति इमर्ज करो, सभिनि जो ई हिकदमि साइलेंस, मन सां तन सां इमर्ज करो। बाप दादा डेड साइलेंस जी ड्रिल कराई, और कोई ना कोई संकल्प करो बाबा जी ने साइलेंस जो भाषण तैयार करो, संकल्प सां साइलेंस ऐं संकल्प सां भाषण तैयार करे, पोइ ईअं मन बुद्धि खे एकाग्र करे उहो वाइब्रेशन फैलाए, सभु सुठा आहिनि, सभु सुठा थी वेंदा। अच्छा, चारों ओर जी सर्व विशेष आत्माउनि खे सदा रूहानी पर्सनालिटी जे नशे में रहण वारी आत्माउनि खे, सदा बेहद जी सेवा में स्वयं खे बिज़ी रखण वारी निमित विश्व कल्याणकारी आत्माउनि खे, सदा रूहानी पर्सनालिटी जे नशे में रहण वारी आत्माउनि खे, सदा बेहद जी सेवा में स्वयं खे बिज़ी रखण वारी आत्माउनि खे, सदा ब्रह्मा बाप ऐं जगदम्बा जी स्लोगन खे साकार में लाइण वारी आत्माउनि खे ऊच ते ऊच नज़र सां निहाल करण जी सेवा में सदा रहण वारा बाप समान आत्माउनि खे
बाप दादा ऐं जगदम्बा माँ जो यादि प्यार ऐं नमस्ते। असांजी बि माता पिता बाप दादा खे मम्मा बाबा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान स्वार्थ सां न्यारो संबंध में प्यारो ठही सेवा करण वारा सच्चा सेवाधारी ठहो। जो सेवा स्वयं खे व ॿियनि खे डिस्टर्ब करे उहा सेवा न हूंदी आहे, स्वार्थ आहे। निमित कोई न कोई स्वार्थ हूंदो आहे, तॾहिं हेठि मथे थींदा आहिनि। चाहे पंहिंजो चाहे ॿियनि जो स्वार्थ जॾहिं पूरो न थींदो आहे तॾहिं सेवा में डिस्टर्बेंस ईंदी आहे। हिन करे स्वार्थ सां न्यारो सर्व जे संबंध में प्यारा ठही करे सेवा करो, तॾहिं चईंदासीं सच्चा सेवाधारी। सेवा खूब उमंग उत्साह सां करो, लेकिन सेवा जो बोझ स्थिति खे हेठि मथे न करे, इहा अटेंशन रखो। कर्म करो, सेवा करो, लेकिन सेवा कहिड़े असांखे त उमंग उत्साह सां करिणो आहे। कहिड़ो बि वायुमंडल हुजे, कुझु बि हुजे, हुन सां असांजी स्थिति में हेठि मथे न अचिणो खपे। स्वार्थ सां न्यारो कि न मुंहिंजो मां एॾी उहो करां कि मुंहिंजो नाम थिए। असां त परमधाम खां आया आहियूं बाबा सां गॾु सेवा करणु, पंहिंजी हिकु स्थिति द्वारा सेवा कंदा वञो ऐं संबंधनि में प्यारा ठही सेवा कंदा वञो। सेवा जो बोझ स्थिति खे हेठि मथे न लाए, इहा अटेंशन रखो। स्लोगन आहे शुभ ऐं श्रेष्ठ वाइब्रेशन द्वारा नेगेटिव सीन खे बि पॉजिटिव में बदिले ॾियो। शुभ ऐं श्रेष्ठ वाइब्रेशन द्वारा नेगेटिव सीन खे बि पॉजिटिव में बदिले छॾियो। मतिलबु टोटल असांखे सॼो ॾींहुं कर्म कंदे हुए बाबा खे यादि करे पंहिंजी हिकु स्थिति में कर्म कंदा हलो। हीअं न चओ कि हीअं थो करे, हीअं थो करे, मुंहिंजो हीअं न थींदो, हीअ सीन हीअं न। असांखे त बाबा सां गॾु बसि सुबुह खां राति ताईं सेवा करणी आहे ऐं पोइ बाबा सां गॾु सेवा करे पोइ वापसि पंहिंजे घर हलणो। त असां इहे सभु ॻाल्हियूं बाबा जो असांखे ॿुधाइनि था न, इहे सभु अची वेंदी। असांखे सिर्फ़ु हिकु ई पंहिंजो संकल्प, मां हिते बाबा सां गॾु सेवा करणु आई आहियां। जो असांखे बाबा चई थी उहो असांखे पंहिंजी श्रेष्ठ स्थिति बाबा सां गॾु रखी करे उहो कमु कंदा हलो, कंदा हलो, कंदा हलो। आपे ही सभु ठीकु थी वेंदो। अव्यक्त साइलेंस द्वारा डबल लाइट फरिश्ते स्थिति जो अनुभव करो। करन करावनार बाप आहे, कराइण वारो सभु कुझु कराए थो। मां त निमित आहियां न, मां निमित करनहार ठही करां थी। हिन स्मृति सां कर्तापन जे भान खे समाप्त करो। हिन स्मृति सां कर्तापन जे भान खे समाप्त करो, समाप्त करे न्यारा प्यारा ठहो। बाबा चवनि था हिन की बाबा मूंखां कराए थो। हिन स्मृति सां कर्तापन जे भान खे समाप्त करे न्यारा प्यारा ठही वञो। सभु बोझ बाप जे अॻियां समर्पित करे छॾियो। पंहिंजे अनादि स्वरूप जी स्मृति में अनादि स्वभाव संस्कार धारण करे डबल लाइट स्थिति जो अनुभव करो। पंहिंजे अनादि स्वरूप में स्थित थी करे पंहिंजे अनादि स्वभाव संस्कारनि खे धारण करे असां हिन सृष्टि ते कर्म करो बाबा सां गॾु। निमित मात्र, कोई स्वार्थ न, कोई ईअं न चऊं अहिड़ा वाइब्रेशन ईअं न। असांखे पंहिंजे अनादि स्वरूप में स्थित थी करे अनादि स्वभाव संस्कार धारण करे बाप दादा सां गॾु कर्म कंदा हलो। त वरदान स्लोगन ऐं इहे जेको अव्यक्त स्लोगन आहे, इहे सभु स्वरूप में अची वेंदो। रूहानी पर्सनैलिटी बि अची वेंदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।